नाज़रीन जेका बाद मां रिपोर्ट करे पियो ब्यूरो चीफ वसीम इकबाल मज़लूम फ़लस्तीन सां हमदर्दी जे लाइ उम्मत मुस्लिमा ते इसराइली मसनूआत जो बाइकाट करणु लाज़मी आहे। जमियत तलबा इस्लाम सूबा सिंध जे सूबाई मजलिस आमला जो अहम इजलास सूबाई सदर नईम अला लगर जी सदारत में थी गुज़रियो। इजलास की कार्रवाई सूबाई जनरल सेक्रेटरी सैयद ज़ाहिद शाह हाशमी सरअंजाम ॾिनी। इजलास में उहदेदारनि डिवीज़न वाइज़ तंज़ीमी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी। इजलास में इसराइल जी बर्बरियत जी सख्त मज़म्मत कई वई ऐं मज़लूम फ़लस्तीनी मुसलमान जी भरपूर हिमायत कई वई। मसाइला फ़लस्तीन ते सिंध जी तमाम जमात ऐं तालीमी इदारनि में भरपूर आगाही मुहिम हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो। पहिरें मरहले में इसराइली मसनूआत खां बाइकाट जो मुहिम हलायो वेंदो, जॾहिं त ॿिए मरहले में ज़िले सतह ते मसाइला फ़लस्तीन ऐं मुस्लिम नौजवान जी उनवान ते सेमिनार्स मुनक़द थींदा। इजलास में मरकज़ी नायब सदर नूरुल हक़ लाशारी, प्रेस तर्जमान उबैदुल्लाह रहमान कमर, सनाउल्लाह सियाल, सईद रहमान करनी, असामा महमूद हाली जवी, मोहम्मद अली दर्स, शफ़ीक़ुर रहमान नंगराज, मोहकमुद्दीन इब्राही, दानियाल बखेरो, राशिद महमूद खावड़, सबकतुल्लाह लगारी ख़ुसूस शिरकत कई।